अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो भाई। यार आऊं त हाणे माना थकिजी पियो आहियां रोडनि ते ॻाल्हाए हाला वञणु थियो। हाला वञण ते त रोड ठीकु आहे, कुझु बहितर हो, विच में हालत ॾाढी ख़राबु हुई, पर जॾहिं वापसी जे रोड ते आउं चवां थो त यार मूंखे त ख़ुदा जो कसम माना शर्म थी अचे त हीअ असीं मोटरवे ते पिया हलूं। हिकिड़ो त 2024 सन आहे ऐं हीअ असां मोटरवे ते पिया हलूं। हीअ रोड जी हालत ते ॾिसो था, हीअ असां मोटरवे ते था हलूं। लानत हुजे, लानत हुजे, लानत हुजे, ॿियो कुझु बि न हुजे। जे अहिड़ा मोटरवे आहिनि, जे अहिड़ा मोटरवे पाकिस्तान में आहिनि त पोइ सम्झूं था त ॿुॾी मरण जो मक़ाम आहे हिननि हुक्मराननि लाइ, हिन MPs MNs लाइ, हिननि रोड खाते वारनि लाइ ऐं सॼी इंतिज़ामिया लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। ही हाईवे ते पिया हलूं असीं, ही मोटरवे ते पिया हलूं असां। अलाह साईं को हिननि खे नस्तो नाबूद करे जो असांजी हिननि मां जान छुटे। पर ॾिठो वञे त हिन में ग़लती असां अवाम जी बि आहे। असां माठ हूंदासीं ऐं सॼी ज़िंदगी इहो लोड़ींदा रहंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।